मां तरसंदसि। लेखिका श्रीमती सुंदरी उत्तमचंदानी, कलाकार आशा चांद। आंसुनि जे धाराउनि सां अगरि माज़ीअ खे कोई धोई ढाई सघे हा त राधा सारी उमिरि रुअंदे गुज़ारण लाइ तयारु हुई। मगर राति जे अकेलाईअ में जो अचानक खेसि आंसुनि जे असमर्थीअ जो अहसासु थियो त उहो बिस्तरे तां उथी खड़ी थी, दरीअ जे पर्दे सां अखियूं सुकाए, आकाश जे अंधेरी चादर में नज़र खुपाए दरीअ ते चढ़ी वेही रही। दरीअ जे हिकिड़े पासे हुई टे मारा हेठि ऊन्ही मौत जी खाही ऐं ॿिए पासे हुई अजीब आंध मांध, परेशान ऐं ॾिंगी लीक जियां गुज़िरियल जीवन जंहिंमें हिकु पाप हो, हिकु पाप, ॿ इंसान। ईअं त हर पाप में ॿिए हस्तीअ जी मौजूदगी घुरिजे। कोई कर्म जेसिताईं हिकु ॼणे ताईं महदूद आहे तेसिताईं पाप नथो बणिजे। जॾहिं कंहिं ॿिए ॼणे जो हाञो उन में शामिल थियो वञे तॾहिं उहो कर्म पाप बणिजो पवे। मगर टैक्सीअ वारे सां हिकु राति गॾु गुज़ारे राधा कंहिंजो हाञो कयो हो, सा ॻाल्हि खे सम्झ में न थे आई। पोइ जंहिं कर्म खे सभिनी पाप ते सॼियो तंहिंखे पाण बि पाप सम्झे फ़क़ति इन करे जो ॿिया हुनखे पाप था सॾीनि, उन ॻाल्हि लाइ उहो तयारु न हुई त बाक़ी ही मोंझारो छाजो हो, पाण खे न सम्झी सघण जो। राधा हूअं त शायदि पाण सम्झण न सम्झण जे झंझट में ई न पवे हा, मगर पाण खे सम्झण लाइ आमादो कंदो शख़्स हो, उन जी का बि ॻाल्हि नज़रअंदाज करण जो साहस न राधा में हो, न अहिड़ो साहस करण ते दिली हुअसि। 4 ॾींहं अॻु राधा अहिड़ो साहस कयो बि हो, फ़क़ति हिकु खिन लाइ, जंहिं महिल चयईं, दादा तव्हीं दुखी न थियो, सभु भॻवान जी इच्छा हुई। ऐं प्रभुदास उन जे जवाब में वहाए कढी हुअसि हिकु चमाट ऐं गरजी चयो हुअईंसि, अञा पंहिंजी कमज़ोरीअ लाइ भॻवान खे तलाही ठाराए। तंहिं महिल फ़क़ति हिकु खिन लाइ राधा सोचियो हो, प्रभुदास असांजो लॻंदो केरु आहे? पर मैज़ ते मुंहुं रखी दुख खां व्याकुल थी जॾहिं प्रभुदास ॿाॾायो, सॻी धीअ कान अथमि न राधा, इन करे तोखे धीअ सम्झण जी ग़लती करे वेठुसि। तोखे पूरो भलो चवण जो भला मूंखे कहिड़ो हक़ आहे? राधा जे मन में आयो हूअ संदसि पेरनि खे चंबड़ी चवे, मूंखे धारी न सम्झो बाबा, मूंखे बि त सॻो पीउ कोन्हे। पर एतिरो कुझु करण जी सघई न सारे सघी, फ़क़ति चयईं, सॻो कोई कोन्हे, जेकी भलाई चाहिनि था उहे ई सॻा आहिनि, मां सोचींदसि। लेकिन सोचण हिकु ॻाल्हि हुई, अमल ॿी ॻाल्हि। सोचण अगरि अमल सां मेल खाई सघे हा त हेतिरो सभु थिए ई छो हा? राधा जाॻंदी त छा कॾहिं निंड में बि कीन सोचियो हो त हूअ हिकु टैक्सीअ वारे खे पाण अर्पण करे ईंदी। जेकी न सोचियो हुअईं उहो थी गुज़रियो हो, ऐं जेकी वर करे सोचियो हुअईं ख्वाबनि में ॾिठो हुअईं, हाकमाणी ढंग सां हलणु, ऊचियूं साड़ियूं, मेकअप, हिकु वॾो आकायतो बुणाइतो घर, इहो सभु सोच जे सूरत में ई रहिजी वियो हो, अमल जे ओसारीअ में लिंबजी न सघियो हो। ऐं अमल में जेकी अची चुको हो उन लाइ हाण सोचणो हो। छा सोचणो हो? हाणे त जेतिरो अॻिते वधणु मुश्किल हो, पुठिते मोटणु पाण उन खां घणो मुश्किल हो। ऐं हूअ वेठी हुई राति जे अकेलाईअ में, अथाह पीड़ा जी पूंजी खयों। अॼु खेसि गुज़िरियल पलनि खां, दरिए खां ॿाहिरि सुतल जहान खां, वेंदे बत्तीअ जी रोशनीअ खां बि हिकु अजीब ख़ौफ़ महसूस थी रहियो हो। हूअ उथी अची पलंग ते लेटी, ओचितो दरवाज़े जो पर्दो उॾामी अची संदसि मुंहं ते पियो। खांसि ज़रे घटि दाह निकिरी वई, मगर जॾहिं ॾिठाई त लॻोलॻ कमरे में सुतल माउ उथी पाणी पीअण लाइ ॿाहिरि वेई हुई ऐं साम्हूं वारे दरवाज़े जी हवा अची पर्दे खां इहा हरकत कराई हुई, तॾहिं खेसि खिल अची वई। मगर खिलण जूं त ही घड़ियूं कीन हुयूं।
हुन थधो साहु खणी उॾामी आयल पर्दे खे वेरे सेरे कंध हेठां रखियो। रेशमी पर्दे जे थधे लसे छुहाउ में खेसि हिक घड़ीअ लाइ आथत ॾींदड़ सजीव प्राणीअ जो अहसासु थियो। अहिड़ो प्राणी जेको हवा जे ज़ोर ते हलियो आयो हुजे, बिल्कुलु संदसि जियां ई कमज़ोर ऐं प्राण हूंदे प्राणहीन हुजे। मगर प्राण हुआ त प्यार हो। पोइ उहो पंहिंजे ज़ात जे हिक इंसान बदिरां धारीअ ज़ात जे हिक साथीअ सां आहे त छा आहे? लेकिन प्रभुदास चयो हो, ही प्यार नाहे राधा, हीअ आहे प्यार जी गिरावट, जंहिंमें तूं ऐं तो जहिड़ियूं छोकिरियूं पाण सां गॾु सिंधी समाज खे बि केराए रहियूं आहिनि। समाज चाहे ॿुॾे या तरे, मां हिक उन खे कहिड़ी तिरी थी ॾेई सघां? हिक हिक मंझां ई त समाज ठहे थी धीअ। त छा हिक हिक जा अहसास बि समाज जा अहसास आहिनि? मुंहिंजे अहसासनि जी समाज कहिड़ी परवाह कई आहे जो मां समाज जी परवाह करियां? तुंहिंजा अहसास इहे ई आहिनि त पंहिंजे क़ौम जो रवाजी पघार खणंदड़ इंसान तो अॻियां की कीने ऐं हिकु धारीअ ज़ात जो टैक्सीअ वारो जंहिंजे रहन सहन सभु कुझु तोखां निराली आहे। हाउ, टैक्सीअ वारो ई त हो जंहिंसां प्रभुदास खे होटल में घिड़ंदो ॾिठो हो। हाय राम, ईअं होटल जे कमरे जो दर खोले अखियुनि मां एतिरी शांती छलकाए कंहिंखे बर्फ़ ॼां ॼमाए छॾण खां त बहितर हो त हू उते ई हिकु तूफ़ान खड़ो करे छॾे हा ऐं पोइ शायदि राधा जो रस्तो कुझु आसान थी पवे हा। हूअ ज़िद में अची उन शख़्स सां केॾां भॼी वञे हा। लेकिन प्रभुदास त वाट ई निराली वरिती हुई ऐं घर अची संदसि जीवन जे बाज़ी जा सभु ढारा संदसि अॻियां ई उछले छॾिया हुअईं। ॿियो कोई राह जोड़े ॾे, उन ते हलणु अगरि आसान नाहे त पंहिंजी राह पाण जोड़ण बि त घटि मुश्किल नाहे। माउ कमरे में अची बती विसाए हली वई। वेंदे वेंदे दर जो पर्दो छिके हेठि ते कयईं त हल्कीअ छिक मां सम्झी वई त राधा जागी रही आहे। उनखे ॿुधाइण या पंहिंजो अथाह दुख छलण लाइ थधो साहु खणी चवंदी वई, श्री राम। राधा सोचियो, मगर हिन खे दुख करण जो हक़ ई किथे आहे? मुंहिंजे पाप में कंहिं हिसे ताईं त हूअ भाईवार नाहे छा? मां जॾहिं 20 वरनि जी हुअसि तॾहिं खां उहा घणा घर मोटाए चुकी हुई। किंजा गिरहण न ठाहिया, के घटि आकायता हुआ, किंजा पघार घटि हुआ ऐं किंजी रहणी कहणी असांजे घर खां घटि दर्जे वारी हुई ऐं जंहिं लोड सां हूअ चवंदी फिरंदी हुई, मुंहिंजी राधा थी अहिड़े घर में वञे, सा छा ठीकु हुई, हक़ीक़ी हुई? माउ जी इहा लोड ई घमंड बणिजी राधा जे नस नस में समाइजी वई हुई ऐं हूअ पाण खे सम्झण लॻी हुई हिकु ख़ासि छोकिरी। ऐं ख़ासि जूं ख़सूसियतूं हुयूं, वार ठाहिण, नंहं ठाहिण, सिनेमा ॾिसणु, हर नई पिक्चर पहिरें ॾींहुं ॾिसणु। अहिड़ी ख़ासि छोकिरीअ लाइ प्रभुदास कॾहिं कॾहिं को घर खणी बॉम्बे खां पूने ईंदो हो त राधा अहिड़े घर में वञे जिते पाण बि खेसि कमाइणो पवे। न, राधा अहिड़े घर में वञण खां शादी न करणु बहितर सम्झो ऐं संदसि उमिरि बि रुगो 25 वरिया त हुई। कोई पुछी विझंदो होसि, राधा अञा ॿियो घर कॾहिं वसाईंदीअं? त चवंदी हुई, अहिड़ी कहिड़ी तकर आहे, माण्हुनि जूं धीअ त 32 सालनि जूं वेठियूं आहिनि। वॾी थी शादी करण जी ॼण शर्त हुई या गिदड़ डाख न पुॼे आखे थू खटा वारो हिसाब हो। मगर उन हिसाब जो जवाबु अजीब मिली चुको हो। गणेश जी पूॼा में राधा साम्हूं वारे घर में हिकु राति जागरतो करे आई ऐं टैक्सी जो मालिक उन खां पोइ खेसि टैक्सीअ में चाढ़े पूने जे हर बाग़, हर कुदरती नज़ारे जा चकर हणाए आयो हो। माउ ॾिठो राधा अधु ॾींहुं घर खां ग़ाइब रहण लॻी हुई, पर सूर सलण जहिड़ो हुजे त कंहिंसां सले। हिन भेरे प्रभुदास जे अचण लाइ राह में अखियूं खणी विछाई। जॾहिं प्रभुदास आयो ऐं लिकी लिकी राधा जो पीछो करे राधा जी हालत जो पोल अची पधिरो कयईं, तॾहिं माउ खां खाधो छॾाइजी वियो। हूअ विसाणी उझाणी कुंड वठी पइजी रही। राधा घर मोटण महिल जेतिरी अंदर में खाधल हुई
ओतिरी ॿाहिरां बेपरवाह नज़र अचण जी कोशिश करण लॻी। ॾाढी खुनकीअ सां माउ खे चयईं, छोकिरियूं भले हिक ॿिए सां साहिड़प रखनि, पर कंहिं छोकिरे सां दोस्ती रखियऊं त मुठियूं। माउ जल्दी चयो, मुठियूं छो? घोड़े पंहिंजी वाग खणी पंहिंजे हथ में वरिती आहे। असांखे ॾिसणो आहे त फ़क़ति हू केसि ताईं थो डुके। पर धीउ, एतिरो चवण खां मां बि न वेंदसि त चूंडे चोर वञी पिया खखणे। ॿी क़ौम थी त उन जा माण्हू खखड़ियूं थियूं पिया ऐं पंहिंजी क़ौम जा माण्हू भले हाउअ जेॾा वात फाड़े वेठा हुजनि, पर ओसि ताईं सोचण जी ॻाल्हि बि कान्हे। कंहिं बि छोकिरे छोकिरी जो रिश्तो माना शादी त नाहे, दोस्ती बि थी सघे थी। धीउ, दोस्ती थींदी आहे कोई मुल्की कार्य कंदे, गॾु पढ़ंदे, कंहिं मंज़िल न वधंदे। प्रभुदास जो गंभीर आवाज़ गूंजजी उथो। न होटलुनि में घुमण ऐं सूखड़ियूं हथ करण लाइ ऐं बाहि कपह खे उछले ॿाहिरियों ढोल पिटण लाइ। ॾिसो ॾिसो, अॼु कपह ऐं बाहि गॾु रहियूं, पर बाहि कपह खे साड़ियो ई कीन। पर कपह सड़ी चुकी हुई। राधा जूं अखियूं आलियूं थी वयूं। माउ ऐं प्रभुदास खे भले एतिरी ख़बर न हुजे त केॾी महिल ऐं कीअं राधा वहक में वही वई हुई, पर राधा खे ईअं पियो लॻो त इहो सभु निराड़ीअ ते लिखिजी वियो आहे। मगर निराड़ीअ ते लिखियल दाग़ ईअं आंसू वहाइण सां त धोपी न थी सघियो। टैक्सीअ जे मालिक जॾहिं चयो, अरे छा थियो, जेकॾहिं दोस्तीअ में हिक ॿिए खे तन मन ॾेई छॾियोसीं त दुनिया अॻियां ढंढोरो ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे। ऐं असांजे रिश्ते मां न तुंहिंजा माइट राज़ी आहिनि ऐं न मुंहिंजा। अरे बसि खिली खिली मोकिलाए छॾींदासीं। तॾहिं राधा खे लॻो कंहिं बस में धोॾा खाईंदे खाईंदे संदसि अखि लॻी वई हुई, ऐं जॾहिं अखि खुली हुअसि तॾहिं मंज़िल घणो अॻु छॾाइजी चुकी हुई ऐं हिते त हुई फ़क़ति ओझड़। ओझड़ जंहिंमें रुलंदियूं नज़र आयूं गंगा ऐं सावित्री। गंगा हिकु फिल्मुनि में कमु कंदड़ गैर सिंधी जवान सां भॼी वई हुई, पर संदसि माउ बणजण खां पोइ जवान केॾां भॼी वियो, गंगा खे का ख़बर कीन हुई। हिन अटे लटे लाइ मोहताज कंदड़ दुनिया में हूअ सरव जे गुल जियां कुमाणियल वक़्त खां अॻु ॿुढी बणिजी दर दर भिटकी रही हुई। ऐं सावित्री उहा सवेल ई सूंहं विञाए मरीज़ बणिजी माउ वटि मोटी आई हुई। जहिड़े नमूने माउ सां विढ़ी झिड़ी गुजराती सेठे जी वनी बणजण लाइ हली वई हुई, ओहिड़े ई नमूने झगड़ो करे गुजराती सेठे जी सरीत बणजण खां इनकार करे खेसि संदसि पत्नीअ वटि छॾे मोटी आई हुई। सावित्री जे जीवन मां सेठ खिली खिली मोकिलाए वियो ऐं हाण हुई सारी पीली निबल सावित्री ऐं हुआ कोरटनि जा दर। प्रभुदास चयो, धीअ, सियाणा माण्हू ॿियनि जे मिसालनि मां सिखंदा आहिनि। गंगा ऐं सावित्री आहिनि गुल खां टुटल पंखड़ियूं, किरियल ऐं मसियल, पंहिंजे क़ौम खां कटियल। राधा सोचियो, जेकॾहिं खिली खिली मोकिलाइणो ई आहे त इंसान ऐं जानवर में फ़र्क़ु ई कहिड़ो थियो। राधा सोचियो ऐं उथी खड़ी थी। आंध बांध ख़तमु थी चुकी हुई। उथी बत्ती ॿारियईं ऐं मैज़ जे खाने मां पनो पेंसिल कढी लिखियईं, प्रभुदास दादा, माज़ी मटिजी नथो सघे त लुटिजी त सघे थो, ऐं हिकु ॾींहुं शायदि लट उनखे दॿेई छॾे। तव्हीं ठीकु था चओ, जीवन जे हिकु भुल सां 100 भुलूं ॿियूं बि गॾण नादानी आहे। मुंहिंजी क़ौम वटि जॾहिं मूं जहिड़ियुनि विचोले दर्जन वारियुनि छोकिरियुनि लाइ गाॾियूं, मोटरूं ऐं बंगला नाहिनि त छा थियो? हथनि सां पोड़ियो कंदसि, सादियूं साड़ियूं पाड़ींदसि। ठीकु था चओ, मूं जहिड़ियुनि छोकिरियुनि खे बहादुर बणिजी ज़िंदगी ऐश न पर तप ऐं त्याग करे वठणु घुरिजे। हाउ, मां बि पंहिंजे क़ौम जो हिकु जुज़ो आहियां। मां तरसंदसि पंहिंजे क़ौम जे हिकिड़े इंसान लाइ जो खिली खिली मोकिलाइण लाइ न, पर जीवन भर साथ ॾियण लाइ तयारु हूंदो। सुंदरी जूं ॿियूं कहाणियूं हुन जे वेबसाइट ते तव्हीं पढ़ी ऐं ॿुधी सघंदा www.sundariuttam.com। त रायो मोकिलींदा असांखे ईमेल ते info@sindhisangat.com ते।